साना जे वफ़द 15 लाख रुपयनि जी इमदादी रक़म फातिमा फड़ो जे वारसनि हवाले करे छॾी आहे। अवांखे नाज़िर अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। साना जे वफ़द 15 लाख रुपयनि जी इमदादी रक़म फातिमा फड़ो जे वारसनि हवाले करे छॾी आहे। साना जे सदर मक़बूल हालीपोटे तुफ़ैल मेमण ऐं ॿियनि तरफ़ां फातिमा फड़ो जे वारसनि सां ताज़ियत कई। मक़बूल हालीपोटे जो चवणु हो त 15 लाख रुपयनि जी इमदादी रक़म फातिमा फड़ो जे वारसनि जे हवाले कई आहे। फातिमा फड़ो जे खून सां इंसाफ़ लाइ हर मुमकिन मदद कई वेंदी। साना जे वफ़द 15 लाख रुपयनि जी इमदादी रक़म फातिमा फड़ो जे वारसनि हवाले करे छॾी आहे। साना जे सदर मक़बूल हालीपोटे तुफ़ैल मेमण ऐं ॿियनि तरफ़ां फातिमा फड़ो जे वारसनि सां ताज़ियत कई। मक़बूल हालीपोटे जो चवणु हो त 15 लाख रुपयनि जी इमदादी रक़म फातिमा फड़ो जे वारसनि जे हवाले कई आहे। फातिमा फड़ो जे खून सां इंसाफ़ लाइ हर मुमकिन मदद कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। साना जे वफ़द 15 लाख रुपयनि जी इमदादी रक़म फातिमा फड़ो जे वारसनि हवाले करे छॾी आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर राणा शेर मोहम्मद सां। जी राणा शेर मोहम्मद, तफ़सील ॾिजो नाज़रीन खे। बिल्कुल साना जो वफ़द जेको आहे ॻोठ अली मोहम्मद फरड़ो में शहीद फातिमा फरड़ो जे वारसनि वटि पहुतो आहे। सदर डॉक्टर मक़बूल हालीपोटो, डॉक्टर आयशा धारेजो, डॉक्टर अली अकबर नायक ऐं तुफ़ैल मेमण समेत ॿिया जेके इन वफ़द में शामिल आहिनि। साना पारां जेके ऐलानियल 15 लाख रुपया हुआ उहे अॼु इन्हनि खे इन जो चवणु आहे त असां ॾियण आया आहियूं। इन जो वधीक इहो बि चवणु आहे त असां इन ख़ानदान जी हर हवाले सां मदद कंदा रहंदासीं, छाकाणि त हिननि सां वॾो ज़ुल्म जो आहे। समूरी सिंध हिननि सां गॾु आहे ऐं असां अमेरिका में रही करे सिंध जो दर्द महसूसु कयूं था। ऐं जेकॾहिं इन केस तां इन्हनि हथु खयो त पोइ जेको आहे इन्हनि खे इंसाफ़ न मिली सघंदो। असां मुतालबो कयूं था ऐं असां गुज़ारिश कयूं था इन्हनि जे वारसनि खे त आख़िरी वक़्त ताईं इन केस तां हथु न खणनि त जीअं ॿियूं केतिरियूं ई फातिमाऊं जेके आहिनि उहे अॻिते शहीद थियण खां बची सघनि थियूं। इन्हनि जो वधीक इहो बि चवणु आहे त हिन ॻोठ खे असां मिसाली ॻोठ कराइण चाहियूं था ऐं जेका लाट हिन ॻोठ मां ॿरण शुरू थी आहे समूरी सिंध हुन मां रोशन थींदी, छाकाणि त फातिमा जेको पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो आहे उन मां हिकिड़ी लाट ॿरण शुरू थी आहे ऐं शौरी तौर ते समूरी सिंध जेका आहे जागी पई आहे। ऐं अमेरिका में रहंदड़ बि सिंधी जेके आहिनि उन्हनि जे घर पहुता आहिनि ऐं असां इन्हनि खे यकीन ॾियारियूं था त असां आख़िरी वक़्त ताईं हिन सां गॾु हूंदासीं ऐं हिननि खे इंसाफ़ ॾियारींदासीं ऐं हिन ॻोठ जे हर माण्हू जी मदद कंदासीं ऐं हिन ॻोठ खे मिसाली ॻोठ बणाईंदासीं। जी ठीकु आहे राणा शेर मोहम्मद, वॾी महिरबानी अवां जे हवाले सां आगाही ॾियण जे लाइ।